नादिन जामशोर भरसां तेज रफ्तार कार से हादसो पेश आयो है। हादसे जो शिकार कार में बड़े पैमाने ते मंशियात हथाई है। वधिक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर इरफान बुरफत। जी इरफान, छा तफ़सील है? जामशोर लॻ सिंधी अदबी बोर्ड वटि रेलवे स्टेशन साम्हूं ईंदड़ वारे ते हिकु तेज़ रफ़्तार कार जेको आहे गलती थी। गलती थियण जो सबबु जेको आहे कार जे अंदरि जेको आहे वॾे पैमाने ते मंशियात जा कटा किरी पिया, जंहिंखां पोइ जेको आहे हिकु कार सवार जेको ड्राइवर हो उहो फरार थियण में कामयाबु थी वियो, जंहिंखां पोइ तक़रीबन 45 मिंट या 1 कलाक खां पोइ बी सेक्शन पुलिस पहुची ऐं कार खे तहवील में वठी ऐं जेको आहे हथायल मंशियात जा कटा पाण साण गॾु खणी ऐं मंशियात फरोशन जो पीछे करण जो दावेदार रही आहे। होॾां जामशोरो M9 मोटरवे ते नूरियाबाद वटि हिकु सुज़ुकी गलती थी आहे, जंहिंजे नतीजे में सुज़ुकी में उतां बि कुझु मंशियात जा कटा जेके Z21 जा ॿियूं जेके नशिया वारा सोपारियूं आहिनि उहे वॾे पैमाने ते हथायूं, जंहिंखे नूरियाबाद पुलिस जेको आहे सुज़ुकी खे तहवील में वठी ऐं कुझु कटा जेके आहिनि मंशियात जा ज़ाहिर करण जी दावा कई आहे। जॾहिं त जामशोरो जेको आहे ज़िले में M9 मोटरवे तोड़े मुख्य जेके छाराऊं आहिनि उते जेको आहे मंशियात फरोशन जी स्मगलिंग जो सिलसिलो जारी आहे। जेके मुख़्तलिफ़ गाॾियूं रोड हादसनि जे करे जेको आहे मंशियात सरेआम मिली रही आहे। जी इरफान, मेहरबानी।